सिंध सूफ़ियुनि वलियुनि ऐं ओलियाउनि जी धरती आहे। अॼु असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं ज़िले सांगड़ जे ख़ूबसूरत इलाइक़े खिपरो तेलके जे खोड़ी दरबार में। ऐं खोड़ी दरबार ते अॼु तव्हांखे ॾेखारियूं पिया खोड़ी दरबार ते आयल पांधीड़नि जा मंज़र ख़ूबसूरत जेका असां पंडाल सजायो वियो आहे। सत्संग जो प्रोग्राम बि अॼु जेका असां प्रे पुटी ताईं जारी रहंदो। ऐं उनखां अलावा पांधीड़ा परे परे खां पंधु करे पहुता आहिनि। ऐं उनखां अलावा तमामु जेका असां लंगर ऐं उनखां अलावा सभील जो ख़ासि इतमामु कयो वियो आहे। ऐं ईंदड़ वेंदड़ गाॾियुनि जी सख़्ती सां चेकिंग जारी आहे। ऐं खिपरो जेका असां पुलिस जेका असां तमामु बहितरीनु नमूने सिक्योरिटी जा फ़राइज़ अंजाम ॾेई रही आहे। ऐं उनखां अलावा पूरे पाकिस्तान तोड़े सिंध जे कुंड कुड़च मां जेके आहिनि से पांधीड़ा हिते पहुची चुका आहिनि। ऐं हीउ समां ख़ूबसूरत समां आहे खोड़ी दरबार जो। ऐं खोड़ी दरबार ते तमामु जेका असां दरबार खे दुल्हन जी सिंगारे ऐं बहितरीनु नमूने जेका असां लाइटिंग कई वई आहे। ऐं खोड़ी दरबार जा मनाज़िर तव्हांखे ॾेखारियूं पिया असां सौ सिधो लाइव लाहौती ट्रेवलर्स ते। दोस्तो जेका असां तमामु बहितरीनु असांजी जेका असां दीवान बिरादरी इंतज़ाम कया आहिनि। तमामु बहितरीनु सारा जोगा इंतज़ाम कया आहिनि। ऐं उनखां अलावा ट्रैफ़िक जो बि तमामु बहितरीनु निज़ाम आहे। ऐं ट्रैफ़िक पुलिस बि भारी नफ़री उन्हनि जी जेका असां हिते मौजूदु आहे। ऐं खोड़ी दरबार जा मंज़र तव्हांखे असां ॾेखारियूं पिया अॼु जा जेके ख़ूबसूरत मंज़र आहिनि। ऐं हीअ ॾिसी सघो था तव्हां लाइटिंग जो जेको सो ख़ूबसूरत बंदोबस्तु आहे। ऐं उनखां अलावा हिते जेका असां गाॾियुनि जी पार्किंग ऐं उनखां अलावा आयल महिमाननि अज़ीज़नि दोस्तनि ऐं संगत वारनि खे तमामु बहितरीनु नमूने असांजा जेके दीवान बिरादरी जा माण्हू आहिनि उहे आजियां करे रहिया आहिनि। तमामु बहितरीनु नमूने जेका असां शेवा जारी रही। पंहिंजे मेज़बान दोस्त वफ़ा सुमरो लाहौती खे ॾियो मुर्की मोकल जहिड़ा पेर ते